अस्सलाम वालेकुम। अज मां तव्हां सां शेयर कयां थी रेसिपी पकोड़न की कढ़ी की। आज मैं पकोड़ों की कढ़ी बना रही हूँ, उसकी रेसिपी मैं आपके साथ शेयर कर रही हूँ। लोग जिस तरह भी बनाते हैं मुख्तलिफ़ तरीक़ों से, मेरा तरीका शायद आपको थोड़ा डिफरेंट लगे, थी सके तो तव्हांखे मुंहिंजो तरीक़ो कुछ मुख्तलिफ़ लगे, पर बहरहाल हीअ बि हिकिड़ी खाइण में ज़ाइक़ेदार शइ आहे। सभिनी खां पहिरियों त हीअ तक़रीबन 1.5 पा ॾही आहे मूं वटि। 1.5 पा दही है जो कि बहुत ही खट्टा है। दही जो खट्टो हुजण ज़रूरी है, ठीक है। 1.5 पाव खट्टा दही और 4 टेबल स्पून हैं ये मेरे पास बेसन के, 4 खाइण वारा चमचा, 4 टेबल स्पून बेसन। ऐं ही हिकु टी स्पून आहे लूण ऐं ॻाढ़ा मिर्च पीठल, ऐं अधु टी स्पून है हेड, आधा टी स्पून हल्दी है, और नमक और मिर्च आप हस्बे जायका ले लें। नमक थोड़ा कम डालें, फिर बाद में हम इसको चख लेंगे अगर ज़रूरत पड़ी। और उसके साथ है ये हमारे पास तकरीबन 2.5 गिलास पानी। तो हम सबसे पहले दही, ये मसाले, बेसन और पानी को करेंगे मिक्स। दही विझंदासीं पहिरियों, बेसन ऐं सुका मसाला। 4 टेबल स्पून बेसन आहे ऐं ही बेसिक मसाला आहिनि जेके असांखे ॾही में विझणा आहिनि। सभिनी खां पहिरियों असां हिननि टिनी शयुनि खे कंदासीं मिक्स। इन तीनों चीज़ों को पहले मिलाएंगे, पानी बाद में डालेंगे। जब दही स्मूथ हो जाए, बिल्कुल अच्छी तरह फिट जाए और बेसन की जो गुठलियाँ हैं वो बिल्कुल ही ख़त्म हो जाए, फिर हम इसमें पानी डालेंगे। तो असां पहिरियों हिननि टिनी शयुनि खे मिलाईंदासीं त जीअं बेसण में जेके ॻोढ़ियूं आहिनि उहे बि ख़त्म थी वञनि ऐं ॾही बि जेका चङी तरह फेटिजी स्मूथ थी वञे, पोइ असां हिन में पानी मिलाईंदासीं। अब थोड़ा सा पानी हम इसमें डालेंगे, इसको फेंट लेंगे, फिर बाद में सारा पानी डालेंगे। इनमें फ़िलहाल थोड़ो पानी विझी हिनखे फेटियूं था ऐं पोइ हिन में पूरो पानी शामिल कंदासीं। ऐं हाणे सॼो पानी हिन में विझिबो। अब ये सारा जो 2.5 गिलास पानी था वो पूरा का पूरा हम इसमें डाल रहे हैं। पानी की मिकदार कोई फिक्स नहीं है। जब ये हम इसको पका लेंगे, अगर हमें अंदाज़ा हुआ कि इसमें थोड़ा सा और चाहिए तो हम और भी डाल सकते हैं। हल्दी मैंने आधा टीस्पून डाली है, अगर किसी को ज़्यादा पसंद है तो थोड़ी सी ज़्यादा डाल सकते हैं। हेड जो मूं अधु टीस्पून विधो आहे, जेकॾहिं घणी पसंदि हुजे त घणी विझी सघो था। ऐं पाणी बि ॾिसंदासीं हिनखे पचाए, त अगरि हीउ जल्दी घाटो थी वियो ऐं पाणी खुटो त असां हिन में थोरो ॿियो शामिलु कंदासीं। हाणे असां हिनखे रखंदासीं बाहि ते। चुल्हो मां हिन पासे ॿारे चुकी आहियां। असां हिनखे पचण लाइ रखूं था। हिनखे बाहि ते रखियो आहे ऐं हिनखे ढक हीअं अधु ॾींदासीं। इसको आधा ढक्कन लगा देंगे ताकि हमें नज़र आता रहे, क्योंकि ये एकदम से उबल के फिर गिरना शुरू हो जाता है, ठीक है। तो हिन जो ढक असांखे अधु ॾियणो आहे, त छो त हीउ जल्दी सां उभामंदो ऐं जीअं गरम थींदो तीअं उभामंदो ऐं पोइ वही वेंदो, तंहिंजे करे इहो ख़्यालु रखिणो आहे त हिनखे वहणु न घुरिजे। हाणे असां ठाहियूं था कढ़ीअ जे लाइ पकोड़ा। छो त असांजी बेसण ऐं ॾही जेका आहे उहा असां पचण जे लाइ रखी आहे। हीअ बेसण आहे 1 कप, तव्हां पंहिंजी ज़रूरत जे मुताबिक़ बेसण विझायो। उन में जेके असां मसाला था विझूं, लूणु मिर्च पंहिंजी मर्ज़ीअ जे मुताबिक़, ज़ाइक़े जे मुताबिक़। 1 कप बेसन भिगो दिया है काफ़ी देर पहले। ये ज़रूरी है कि उसको कुछ देर पहले से भिगो के रखें। और ये नमक मिर्च हस्बे जायका, ये साबित धनिया है और थोड़ा सा ज़ीरा, सफ़ेद ज़ीरा, और टमाटर हैं कटे हुए, 1 छोटा सा टमाटर, 1 छोटी प्याज बारीक कटी हुई है, कुछ धनिया है हरा। तो ये सारी चीज़ें हम मिक्स करके, और यहाँ पे मैंने कढ़ाई रख दी है, इसलिए अभी हम तेल डालेंगे गर्म करने के लिए। तो ये हम पकोड़े फ्राई कर लेंगे। हाँ, बेसण में मां सभु शयूं विझी चुकी आहियां, प्लस मां हिन में थोरो पाणी बि ऐड कयो आहे, छो त हीउ ॾाढो घाटो भिगल हो बेसण। ऐं इहो यादि रखो त कॾहिं बि सब्जियूं हिन में पहिरियों खां कटे न रखो। सब्जियां जब आप काट लें तो इसमें मिक्स करके नहीं रखें। सब्जियां अपना पानी छोड़ती है तो बेसन जो है वो पतला हो जाता है। तो हमेशा जो है जिस वक्त पकोड़े बनाएं, सब्जियां उस वक्त शामिल करें। धाणा, मिर्च, टमाटा, बसर जेको बि तव्हां विझणु चाहियो था, फूदनो, त उहो उन महिल शामिलु कयो जंहिं महिल तव्हां पकोड़ा ठाहियो। पहिरियों खां विझी रखंदव त बेसण नरम थी वेंदो। तो ही मिक्स करण खां पोइ ऐं हिन पासे मां ही तेल रखियो आहे गरम करण जे लाइ। मीडियम बाहि ते असां हिननि जा पकोड़ा ठाहींदासीं। ऐं हिन पासे ही असांजो जेको आहे बेसण ऐं ॾही आस्ते आस्ते बॉइल थियणु शुरू थी वियो आहे। हिनखे पचण ॾींदासीं हल्की बाहि ते, जेसि ताईं असांजा पकोड़ा पचनि। जब तक ये हमारे पकोड़े बन जाएंगे, ये हमारा बेसन और दही जो है हल्की आंच पे यहाँ पे पकता रहेगा। तेल गर्म हो रहा है, तब तक हम इसको चेक करते हैं। तेल जेसि ताईं असांजो गर्म थो थिए, तेसि ताईं असां हिनखे हिनजी ग्रेवीअ खे चेक था कयूं। हीउ ॾिसो, हीउ हाणे खां ई घाटो थियणु शुरू थी वियो आहे। ऐं जॾहिं हिन में पकोड़ा विझंदासीं ऐं अञा ही पचंदो काफ़ी देरि, त पोइ हीउ
वधीक घाटो थी वेंदो। इन जे लाइ मां हिन में हिकिड़ो गिलास पाणी जो ॿियो शामिल थी कयां। 2.5 गिलास पानी मैंने इसमें डाला था, लेकिन ये अभी से गाढ़ा होना शुरू हो गया है और जब ये पकता रहेगा और इसमें फिर पकोड़े भी डालेंगे तो ये और गाढ़ा होगा। इसलिए इसमें मैंने 1 गिलास पानी और शामिल कर लिया है। इसी तरह आधा ढक्कन लगा के इसको पकाएंगे ताकि मुझे पता चलता रहे कि ये बॉईल हो रहा है। ये मेरा बेसन जो है रेडी है। अब इसके पकोड़े मैं बना रही हूँ। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहले एक डाल के देखते हैं, हिकिड़ो विझी था ॾिसूं। हाँ, तेल असांजो सुठो गर्म आहे। तेल मां धुआं कॾहिं न निकिरणु घुरिजनि। तेल इतना गर्म नहीं होना चाहिए कि उसमें से धुएं निकलना शुरू हो जाएं। इसका मतलब है कि तेल फिर जल चुका होगा। तेल सड़ी वेंदो अगर तव्हांजो ईअं ख़ाली तईअ मां धुआं निकिरणु शुरू थी वञनि तेल मां, उहो मुनासिबु न आहे। उन तेल जी क्वालिटी ख़राब थी वेंदी आहे, उहो सिहत जे लाइ बिल्कुलु बि सुठो न हूंदो आहे। मां हमेशह जेको आहे हथ सां ई विझणु पसंदि कंदी आहियां। ऐं ॿी ॻाल्हि त हिन जा पकोड़ा भी जेके आहिनि उहे ईअं विचोली साइज़ जा ठाहियो। दरमियानी साइज़ के पकोड़े बनाएं, बहुत बड़े नहीं बनाएं, वरना अंदर से वो फिर कच्चे रह जाते हैं तो मज़ा नहीं आता। पकोड़ा पची विया आहिनि असांजा। ऐं हिन पासे हिनखे चेक था कयूं ग्रेवी खे। कढ़ी जी ग्रेवी जेका आहे पची चुकी आहे सुठी तरह सां। हाणे असां हिन में पकोड़ा मिक्स कंदासीं ऐं हिनखे वरी पचण जे लाइ छॾे ॾींदासीं। इसमें पकोड़े डाल के हम इसको हल्की आंच पे पकने के लिए छोड़ देंगे। तब तक हम बनाएंगे बघार। जेसिताईं हे हिन में पचंदा रहंदा तेसिताईं असां पंहिंजी राई ठाहींदासीं। सिंधीअ में राई चइबो आहे। बघार जेको आहे उर्दू लफ़्ज़ आहे, ठीकु आहे, या तड़का भी उर्दू में बोलते हैं। सो हाणे राई ॾियण जे लाइ ही मूं हिन में हाफ कप तेल खयों आहे ऐं ही आहे हाफ टी स्पून खां थोरो वधीक अछो जीरो ऐं कुझु ही नंढा गोल ॻाढ़ा मिर्च ऐं ही आहिनि कड़ी पत्ता। ये मां सुकाए रखंदी आहियां। वठी हिननि जी ख़ुशबू में कुझु ख़ासि एॾो फ़र्क़ु न ईंदो आहे, छो त ताज़ा हर वक़्तु अवेलेबल न हूंदा आहिनि या परे वञणु ऐं वठी अचणु मुश्किल हूंदो आहे। तो कड़ी पत्ते में हमेशा ये सुखा के रखती हूँ। जिस भी चीज़ में डालना हो तो ये मैं अच्छी तरह से इनको स्टोर कर लेती हूँ। उसके साथ ये है मेरे पास ज़ीरा सफ़ेद जो तकरीबन पौना टीस्पून है और ये कुछ लाल मिर्चें साबित गोल, इनको हम इस ऑयल में डालेंगे और इनको रखेंगे हम आग पर। बघार हल्की आंच पे हम पका लेंगे और यहाँ पे इनको देखते हैं कड़ी जो हमारी उबल रही है, अच्छी तरह पकोड़े पक रहे हैं इस ग्रेवी में। राई असांजी आस्ते आस्ते हल्की बाह पे बचे थी। बघार हमारा बन रहा है और तेज़ आंच पे नहीं करेंगे वरना ये इसमें जलने का ख़तरा होता है। और इसको मैंने दम पे लगा दिया है, बहुत बिल्कुल दम वाली आग करके, और पूरा ढक्कन दे दिया इसके ऊपर। जब ये बघार बन जाएगा तो हम फिर इसमें डालेंगे। ये कुछ मिर्चें मैं इसमें डाल रही हूँ और मैंने इनकी डंडियाँ हटा दी हैं मिर्चों की। बघार हमारा बन रहा है, बड़ी अच्छी सी खुशबू आ रही है। अब मैंने थोड़ी सी इसकी आग तेज़ कर दी है, थोड़ी माने बाहि वधाई है, छो त हीउ तक़रीबन पची चुको आहे। बस थोड़ो हिनखे तेज़ गरम कयां, उन खां पोइ असां हिनखे विझंदासीं पंहिंजी देगड़ी में। और ये दम वाली आग पे पक रहा है। इसकी आग में बंद कर रही हूँ बघार की। अब हम इसको डालेंगे कड़ी में। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दो मिनट के लिए इसको ढक देते हैं हम। आंच इसकी अभी भी दम वाली है। 2 मिनट पकाने के बाद मैंने इसकी आग बंद कर दी है और अब इसके ऊपर मैं धनिया डाल रही हूँ और ये हमारी मज़ेदार जो है कड़ी बिल्कुल ही तैयार है। मुझे उम्मीद है आपको ये पसंद आएगी वीडियो। अगर अच्छी लगे तो लाइक करें, शेयर करें, कमेंट करें, चैनल सब्सक्राइब करें ताकि मुस्तकबिल में भी अगर कुछ और मैं आपके साथ शेयर करना चाहूँ तो आप आसानी से देख सकेंगे। ये मुझे मज़ेदार कड़ी तैयार है। मुझे उम्मीद है तव्हांखे रेसिपी पसंद आई हूंदी। जेकॾहिं वणी हुजेव तो लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो, चैनल सब्सक्राइब कयो। हमेशा चवंदी आहियां प्यार सां खाधो पचायो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां
मिलंदासीं, तेसिताईं इजाज़त ॾियो। अला वाही।